Biology class 9 है chapter 5 lesson 2 interface आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असां जो लेक्चर जो मौजू आहे सेल साइकिल जंहिंमें असां मुख्य तौर ते पढ़ंदासीं इंटरफेस। लाइफ साइकिल हयातीअ जो चक्कर, how an organism develops from a larva or caterpillar into an adult butterfly। छा तव्हां इहो कॾहिं सोचियो आहे त हिकिड़ो लार्वा या सौ पेरी पोपट में कीअं तब्दील थींदी आहे? इन जे पूरे लाइफ साइकिल जे पोयां सच में त सेल साइकिल जो वॾो किरदारु हूंदो आहे। सेल डिवीजन थींदी आहे। या भला तव्हां इहो कॾहिं सोचियो आहे त हिकिड़ो नंढो ॿार वॾे माण्हूअ में कीअं थो तब्दील थिए? इन जे पोयां पिण सेल डिवीजन या सेल साइकिल जो किरदारु आहे। सेल डिवीजन जेका आहे उहो पाण सेल साइकिल में हिकिड़ो नंढे टाइम वारो फेज़ थींदो आहे जॾहिं त जीव घोड़े जी हयातीअ जो चक्कर उन खां अञा डिघो थींदो आहे। ज़ायगोट ठहंदो आहे, ज़ायगोट पंहिंजे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदो ऐं पोइ डिवाइड थींदो ॿिनि धीअर जीव घरड़नि में, ऐं धीअर जीव घरड़ा वरी अॻिते वधंदा, वरी साॻिए तरीक़े सां उहे डिवाइड थींदा, वरी उहे चइनि में तब्दील थींदा, ईअं अठनि में, ईअं हिकिड़े नंढड़े ॿार जो जिस्म तमामु वॾे माण्हूअ में तब्दील थी वेंदो आहे। या तव्हां जेकॾहिं कैटरपिलर खे ॾिसो था सौ पेरी खे, त उहा पोपट में पिण ईअं ई तब्दील थिए थी। हाणे सौ पेरी ऐं पोपट में तमामु घणो तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो हूंदो उनजे रंगनि में, ऐं उन्हनि में ख़ासि तौर ते स्पेशलाइज़ेशन ऑफ सेल्स जेका आहे उहा पिण मुख़्तलिफ़ थिए थी। इहा जेका स्पेशलाइज़ेशन ऑफ सेल्स आहे जेका वरी मुख़्तलिफ़ उज़वनि खे, जीअं पर फुटी आया, इहे मुख़्तलिफ़ जीव घरड़नि जा ठहियल आहिनि, त इहे मुख़्तलिफ़ जीव घरड़ा पिण जीव घरड़े जे डिवाइड थियण जे करे ई ठहंदा आहिनि हिकिड़ा स्पेशलाइज़ सेल, पोइ उहे वरी ख़ासि उज़वा ठाहींदा आहिनि। सो लाइफ साइकिल हयातीअ जे चक्कर खे सम्झण जे लाइ पिण सेल साइकिल खे सम्झणु ज़रूरी आहे। सो जेकॾहिं सवाल कजे त सेल साइकिल छा आहे, जीव घरड़े जी हयातीअ जो चक्कर छा आहे, त हिते ई तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हिकिड़ो जीव घरड़ो आहे, उहो उन में अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मेटाबॉलिक एक्टिविटीज़ थियनि थियूं, ऐं पोइ उनजो डीएनए मटीरियल ऐं उनजा क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे कापियूं था थियनि, उहे विराइजनि था, उन्हनि में जा ॿ न्यूक्लियस ठहनि था, वरी ॿ साइटोप्लाज़म ठहनि था, ईअं ॿ अलॻि जीव घरड़ा ठहनि था, ऐं वरी इहो जीव घरड़ो हिन साइकिल खां शुरू थींदो, साॻियो वरी हिन ते ख़तमु थींदो। हाणे इहो त इहो लाइफ साइकिल आहे जीव घरड़े जी। सो सेल साइकिल खे जेकर शॉर्ट में बयानु कयूं त असां चवंदासीं The cell cycle describes the sequence of cell growth and division। सेल साइकिल मां मुराद आहे जीव घरड़े जो वॾो थियणु ऐं विराइजण में मुलविस मरहला। सेल साइकिल जीव घरड़े जी हयातीअ जो चक्कर, जीव घरड़े जी हयातीअ जो चक्कर बुनियादी तौर ते ॿिनि मरहलनि में विरहायल आहे। पहिरियों मरहलो आहे इंटरफेस, जंहिंखे असां रेस्टिंग फेज़ पिण कढींदा आहियूं, ऐं इंटरफेस खां पोइ ॿियो मरहलो थींदो आहे सेल साइकिल जो एम फेज़ या सेल डिवीजन। इंटरफेज़ ऐं एम फेज़ ॿई मिली करे जीव घरड़े जी हयातीअ जो चक्कर पूरो कनि था। एम फेज़ या सेल डिवीजन खे असां माइटोटिक डिवीजन या वरी असां मियोटिक डिवीजन पिण चवंदा आहियूं। माइटोटिक डिवीजन असां तॾहिं था चऊं जॾहिं सोमेटिक सेल्स जेके आहिनि उहे डिवाइड थियनि, ऐं मायोटिक डिवीजन तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं असांजे जिस्म में जर्म सेल्स यानी एग ऐं स्पर्म डिवाइड थींदा आहिनि, तॾहिं उन ख़ासि क़िस्म जी सेल डिवीजन खे असां मियोटिक डिवीजन चवंदा आहियूं। इंटरफेज़ या रेस्टिंग फेज़ सेल साइकिल जो वॾे में वॾो अरसो या फेज़ हूंदो आहे। हिन फेज़ जे दौरान जीव घरड़ो जेको आहे उहो पंहिंजो पाण खे तयारु कंदो आहे, तंहिंजे करे हिनखे प्रिपेरेटरी फेज़ पिण सॾिबो आहे। हिन प्रिपेरेटरी फेज़ में प्रोटीन्स तयारु थींदियूं आहिनि, मैक्रोमॉलिक्यूल्स तयारु थींदा आहिनि, जीव घरड़ो पंहिंजी साइज़ में वॾो थींदो आहे, ऐं डीएनए जी रेप्लिकेशन थींदी आहे, यानी डीएनए जेको आहे उहो पंहिंजो डुप्लीकेट कापीज़ पिण ठाहींदो आहे। ही जीव घरड़े जी सेल साइकिल जो डायग्राम आहे। उन में तव्हां ॾिसंदव त हितां G1 खां एस फेज़ ऐं G2 फेज़ इहे टई जेके फेज़ आहिनि गॾिजी करे इंटरफेज़ ठाहिनि था, जॾहिं त ही वारो जेको फेज़ आहे सिर्फ़
जेको ॻाढ़े तीर सां ॾेखारियल आहे उनखे असां एम फेज़ सॾियूं था। हिन ई विरासत मां तव्हांखे इहो मालूम थींदो हूंदो त इंटरफेज़ तमामु वॾी जॻह विलारे थो ऐं एम फेज़ थोरी जॻह विलारे थो। इंसानी जीव घड़ो 24 कलाकनि जे अंदरि डिवाइड थींदो आहे। हाणे जेकॾहिं असां 24 कलाकनि खे हिननि ॿिनि मरहलनि में विरायूं त इंटरफेज़ 23 कलाक जीव घड़े जा वठंदो आहे, बाक़ी हिकिड़े कलाक में एम फेज़ यानी सेल डिवाइड थींदो आहे। Interphase. The interphase is divided further into three subphases: G1 phase, S phase, and G2 phase. इंटरफेज़ यानी तयारी वारो मरहलो टिनि नंढनि ॾाकनि में विरायल आहे। G1 फेज़ पहिरियों गैप वारो मरहलो, S फेज़ तयारी वारो मरहलो, ऐं टियों आहे G2 फेज़ यानी ॿिएं गैप वारो मरहलो। इंटरफेज़ ही अछे तीर सां ॾेखारियल आहे त उन में ही टई नंढा मरहला अची वञनि था, जंहिंखां पोइ ते जीव घड़ो सेल डिवीजन एम फेज़ में दाख़िल थींदो आहे। G1 फेज़ या गैप 1 फेज़। बुनियादी तौर ते G1 फेज़ में सेल ग्रोथ थींदी आहे, पर जीव घड़े जी ग्रोथ जे लाइ खोड़ सारियूं ॿियूं सरगर्मियूं इन G1 फेज़ में थींदियूं आहिनि पियूं। मिसाल जे तौर ते एक्सटेंसिव मेटाबॉलिक एक्टिविटी थींदी आहे। तमामु घणियूं मेटाबॉलिक एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि छो त जीव घड़े खे पंहिंजी साइज़ में पिणु वॾो थियणो आहे। इन जे करे पिणु खोड़ सारियूं मेटाबॉलिक एक्टिविटीज़ ज़रूरत में ईंदियूं आहिनि। ऐं ॿियो स्पेसिफिक एंजाइम्स आर सिंथेसाइज्ड। ख़ासि क़िस्म जा एंजाइम्स जेके आहिनि उहे पिणु हिन ई G1 फेज़ में तयारु थींदा आहिनि। ऐं आख़िर में इहो थींदो आहे त DNA बेस यूनिट्स आर अक्यूमुलेटेड फॉर द DNA सिंथेसिस। DNA खे ठाहिण जे लाइ बेस यूनिट्स तयारु थींदा आहिनि। इन G1 फेज़ खे असां ग्रोथ 1 फेज़ पिणु सॾींदा आहियूं या ग्रोथ फेज़ पिणु चवंदा आहियूं, छो त हिन में जीव घड़ो पंहिंजी साइज़ में फुली मैच्योर थींदो आहे या वॾो थींदो आहे। G1 फेज़ खां पोइ S फेज़ यानी सिंथेसिस फेज़ शुरू थींदो। सिंथेसिस फेज़ में ख़ासि तौर ते DNA रेप्लिकेशन थींदी आहे, यानी DNA जूं डुप्लीकेट कापीज़ ठहंदियूं आहिनि। Synthesis and replication are duplication of DNA nucleus. जीव घड़े जे मर्कज़ में छा थींदो, DNA जेको आहे उहो तयारु थींदो आहे ऐं हुन जूं डुप्लीकेट कापियूं ठहंदियूं आहिनि। Replication or duplication of centriole in cytoplasm, ऐं वरी ॿाहिरां साइटोप्लाज़म मंझि सेंट्रियोल जी तयारी थींदी आहे, उहो तयारु थींदो ऐं उन जूं जेके डुप्लीकेट कापीज़ आहिनि उहे पिणु तयारु थींदियूं। इहे सेंट्रियोल वरी पोइ तव्हां ॾिसंदव त ॿाहिरि जीव घड़े जे मुख़ालिफ़ पोलनि ॾांहुं वेंदा आहिनि ऐं उन्हनि मंझां वरी स्पिंडल फाइबर्स पैदा थींदा आहिनि। टियों कमु सिंथेसिस फेज़ में इहो थींदो आहे त सिंथेसिस ऑफ हिस्टोन प्रोटीन्स। हिस्टोन प्रोटीन्स पिणु तयारु थींदियूं आहिनि। हिस्टोन प्रोटीन्स उहे प्रोटीन्स आहिनि जिन जे चौधारी DNA फाइबर जेको आहे उहो अटैच थियल हूंदो आहे। सिंथेसिस वारे फेज़ खां पोइ ते G2 फेज़ शुरू थींदो आहे, जंहिंखे असां प्री माइटोटिक फेज़ पिणु सॾियूं था, छो त इहो माइटोटिक फेज़ खां अॻु वारो फेज़ आहे। हिन G2 फेज़ में या गैप 2 फेज़ में सेल प्रिपेयर्स फॉर डिवीजन आर एम फेज़। जीव घड़ो हाणे तक़सीम थियण लाइ तयारु थींदो आहे। प्रोटीन सिंथेसिस थ्रू ट्रांसलेशन। प्री माइटोटिक फेज़ में या G2 फेज़ में प्रोटीन जी तयारी थींदी आहे ऐं ट्रांसलेशन जी यानी ख़ासि हिदायतुनि तहत प्रोटीन्स जेके आहिनि उहे तयारु थियण लॻंदियूं आहिनि। टियों कमु इहो थींदो आहे त सेल फुली ग्रोज इन साइज़। जीव घड़ो पंहिंजी साइज़ में मुकमल तौर ते हाणे वॾो थी चुको हूंदो आहे। G2 फेज़ खां पोइ ते जीव घड़ो जेको आहे उहो माइटोटिक डिवीजन या सेल डिवीजन जे तरफ़ वधंदो आहे, जिते वरी पोइ कैरियोकाइनेसिस थींदो। पहिरियां जीव घड़ा जेके आहिनि उहे तक़सीम थींदा ऐं उन खां बाद साइटोकिनेसिस थींदो, यानी साइटोप्लाज़म पिणु ॿिनि धीअर जीव घड़नि में विराइजी वेंदो ऐं ॿ नवां धीअर जीव घड़ा पैदा थी पवंदा।
G0 phase, cells that do not divide go in this phase. उहे जीव ॻणा जेके विराइजंदा न आहिनि, तक़सीम न आहिनि थींदा, उहे इन G0 phase में वेंदा आहिनि। इन G0 phase खे असां G0 phase पिणु सॾियूं था। हाणे ही आहे G1 phase या गैप 1 phase। इन में उहे जीव ॻणा पैदा थींदा आहिनि, वॾा बि थींदा आहिनि, कमकार पिणु कंदा आहिनि असांजे जिस्म जे अंदरि, पर उहे जीअं त डिवाइड न आहिनि थींदा, तंहिंजे करे उहे G1 में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं दाख़िल थी वेंदा आहिनि वरी G0 गैप में। मिसाल जे तौर ते जीअं असां ॻाल्हि कईसीं न्यूरॉन्स जी या नर्व सेल्स जी, त जेके डिवाइड न आहिनि थींदा, उहे पंहिंजी ज़िंदगी G1 खां G0 फेज़ ॾांहुं मोड़े छॾींदा आहिनि। असां इन सेल साइकिल में जेकॾहिं ह्यूमन सेल जो मिसाल वठूं त ह्यूमन सेल इन सेल साइकिल में दाख़िल थींदो त कीअं कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रंदो वेंदो। ह्यूमन सेल जे बारे में असांखे ख़बर आहे त ह्यूमन सेल डिप्लॉइड सेल हूंदो आहे, यानी 2 कॉपीज़ ऑफ ईच क्रोमोसोम्स मौजूदु हूंदियूं आहिनि। हिकिड़ो क्रोमोसोम आहे, उनजी तव्हां ॾिसो त ॿी कॉपी आहे, हिते बि ॾिसो त 2 कॉपियूं हिकिड़े क्रोमोसोम जूं मौजूदु आहिनि, तंहिंजे करे उनखे लिखिबो आहे 2n। ऐं ॿियो वरी जीव ॻणा थींदा आहिनि हैप्लॉइड, जीअं स्पर्म आहे या एग आहे, उन्हनि जे अंदरि वरी हर क्रोमोसोम जी सिर्फ़ु हिकिड़ी कॉपी मौजूदु हूंदी आहे ऐं असां उनखे लिखंदा आहियूं सिर्फ़ु एन सां। सो असां ह्यूमन सेल जे बारे में लिखूं त असां चवंदासीं त नंबर ऑफ क्रोमोसोम्स हुन में हूंदा आहिनि 2n, यानी हर क्रोमोसोम जूं 2 कॉपियूं मौजूदु हूंदियूं। हाणे ॾिसो त ही क्रोमोसोम रेड आहे, इन जूं घणियूं कॉपियूं 2। ही क्रोमोसोम जेको आहे उहो असां ब्लू कलर में ज़ाहिर कयो आहे, इन जूं घणियूं कॉपियूं मौजूदु आहिनि, 2 मौजूदु आहिनि। ऐं इन खां अलावा हिन सेल जे अंदरि मौजूदु हूंदो आहे DNA अमाउंट। DNA अमाउंट खे असां कैपिटल C सां ज़ाहिर कयूं था। सो जेकॾहिं असां इन G1 फेज़ में इंसानी जीव गॾ खे ॾिसूं त उते उन में नंबर ऑफ क्रोमोसोम हूंदो 2n ऐं उन मंझि वरी DNA अमाउंट हूंदो 2c। हाणे इन G1 फेज़ में छा थींदो त इहे ॿई जीव ॻणो जेको आहे 2n यानी नंबर ऑफ क्रोमोसोम सां गॾु ऐं DNA अमाउंट सां गॾु दाख़िल थींदो एस फेज़ में। एस फेज़ में अचण खां पोइ हिते छा थींदो आहे, DNA रेप्लिकेशन थींदी आहे। DNA रेप्लिकेशन में छा थींदो त नंबर ऑफ क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे कोन वधंदा, उहे साॻा ई 2n मौजूदु हूंदा। हीउ ॾिसो त साॻो ई तव्हांखे क्रोमोसोम 2 नज़र ईंदा, पर उन्हनि में तव्हांखे सिस्टर क्रोमेटिड्स जो इज़ाफ़ो नज़र अचे थो। हाणे सिस्टर क्रोमेटिड्स वधियूं त यानी जीनियाती मादो वधो, DNA अमाउंट वधियो आहे, तंहिंजे करे हाणे 2c जीनियाती मादो हुयो G1 फेज़ में, पर हिते उहो वधीक थी वियो 4c। जीनियाती मादो वधियो आहे, पर नंबर ऑफ क्रोमोसोम्स जेको आहे उहो साॻो ई आहे। हिन खां पोइ हिते इंसानी जीव ॻणो दाख़िल थींदो G2 फेज़ में। G2 फेज़ में पिणु साॻो ई जेको क्रोमोसोम जो तइदाद आहे 2n हूंदो ऐं क्रोमेटिन जेको मटीरियल आहे या DNA अमाउंट आहे उहो पिणु साॻे ई तइदाद में हूंदो 4c, जेको एस फेज़ में थियो हुयो। छो एस फेज़ में वधियो, छो त हुन में DNA पंहिंजूं डुप्लीकेट कापीज़ ठाहियूं। हाणे इन G2 फेज़ खां पोइ हिते इंसानी जीव ॻणो दाख़िल थींदो माइटोसिस में। माइटोसिस में वञण खां पोइ हिते छा थींदो, कैरियोकिनेसिस थींदो, 2 धीअर न्यूक्लियस ठहंदा ऐं पोइ साइटोकिनेसिस थींदो। उन्हनि 2 धीअर न्यूक्लियस जे चौधारी 2 धीअर जीव ॻणा तामीर थी वेंदा। हाणे 2 धीअर जीव ॻणा ठही पिया। इन्हनि 2 धीअर जीव ॻणनि में जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे नंबर ऑफ क्रोमोसोम्स साॻो ई मिलंदो 2n, पर जेको क्रोमेटिन मटीरियल आहे या DNA अमाउंट आहे उहो हाफ थी वेंदो 2c। ऐं ॿी जेका धीअ जीव ॻणो आहे उन में पिणु तव्हांखे नंबर ऑफ क्रोमोसोम साॻो मिलंदो, पर उन में तव्हांखे DNA अमाउंट जेको आहे उहो पिणु हाफ मिलंदो। सो एम फेज़ जी जेकॾहिं असां पाण ॻाल्हि कयूं त इंटरफेज़ त थी वियो G1 फेज़, एस फेज़ ऐं पोइ G2 फेज़। हुन खां बाद में एम फेज़ माइटोसिस हुयो, जंहिंमें सेल डिवाइड थिए पियो। सेल डिवाइड थिए थो 2 मरहलनि में। नंबर पहिरियों मरहलो आहे कैरियोकिनेसिस, डिवीजन ऑफ न्यूक्लियस। हिननि 4 ई नंढनि मरहलनि ते मुश्तमिल कैरियोकिनेसिस हूंदो आहे। प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़, टेलोफेज़। हिननि 4 मरहलनि मां न्यूक्लियस 2 धीअर न्यूक्लियस में टुटंदो आहे ऐं हिते कीरोकिनेसिस ख़तम थींदो आहे। उन खां पोइ हिते शुरू थींदो आहे ॿियो मरहलो साइटोकिनेसिस। साइटोकिनेसिस छा आहे? साइटोकिनेसिस आहे डिवीजन ऑफ साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म उन्हनि 2 धीअर न्यूक्लियस जे चौधारी अलॻि अलॻि वेड़जंदो ऐं 2 नवां धीअर जीव ॻणा पैदा थींदा आहिनि। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।